अल्लाह दावत बाजी साईं शफा हुसैन बला की साहब ने बेटे मौला की शान की खिताबत कर बाबा दे बुलंद कर सल्लल्लाहु वो इबादत समझने के पोते बैठा हो मोमिन वे अगे अची वे बाबा ते लही जाएगा बिस्मिल्लाह सैयदना व नबीना व मौला सतलाए कायनात दानी नबी इस्लाम ने हर बारगाह में कबूल फरमाए मौला कायनात जिथा जिथा जे गोठ मां कदम खणी आया आहियो पाक बीबी तव्हां जो अचण वञण पाक दरबार में कबूल मंजूर थियो अदादारो ब बीबियूं कब्र ताईं रोई थी एक बीबी हुसैन जी भेण ॿी बीबी हुसैन जी अम्मा मरकज़े अहल बेता फातिमा मुझे साइण के एडो रंजायो मुसलमानन जो बाबे जी कब्र ते अची जे थी बाबा के अरब जो मस्तूरात ज़ईफ़ थी सन या हुसैन जी यो हत्ता मज़लूमन खे रोइण जो मां सिर्फ चंद जुमला ज़िक्र मसाइब पढ़ंदम बाबा बाबा अन्या तक तुझे कब्र जी मिट्टी न सुकी या बाबा मुझे अरब जो मस्तूरात ज़ईफ़ थी सन या साईं सुबह जी नमाज पढ़ी बच्चन के वठी बैतुल हुस्न में वञी वेहंदी बच्चन के छो वठी वेंदी ही चवंदी हलो हली वेहूं मतां को मदीने मां अची बाबे जो मुकाम सॼो ॾींहुं कोई न अचेया जॾहिं मग़रिब जी आज़ान अचेया मुंहिंजी साईं बच्चन के अॻियां वेहारे बच्चन के अॻियां विहारे चवे या तव्हां मूंखे बाबे जे लाइ परचायो अचो मां तव्हांखे नाने जे लाइ परचायो या हुसैन थोड़ी कोशिश कर बाबा आखिर मां बोलो हली पवई गुनाह जो कफ़ारो गुनाह मन मसाइब में वॾा वॾा गुनाह माफ़ थींदा आहिनि ये वाहिद दर हुसैन जो आ जिथा किथे भी दुआ कबूल न थी हुसैन जे ज़िक्र में दुआ कबूल थी अचो तव्हां मूंखे बाबे जे लाइ परचायो मां तव्हांखे नाने जे लाइ परचाया मुंहिंजी साईं
जे गले में शहजादा बाहू विझी चवना अम्मा तुझे बाबे जा वॾा अरमान मुझी साइण बच्चन के भाकुर पाए चवे या बचड़ो तव्हांजे नाने जा वॾा अरमान वण वारो के फिजा का पुछो फिजा तू दरबार में बीबी सा गदोई ही अगर गाल न समझे त न रोई फिजा के दी केड़ो ऐवाल जा मां जदे लिठो आ मोहम्मद जी दी टियो सुसून आयो आ मोहम्मद जी दी मां बरसाण वञी चयो मांस बीबी अॻियां चौथो बि सुतून बीबी तूं टे ॾींहं वेही रही आहीं अॻियां त चौथो बि सुतून फिजा चए थी साइण मुंहिंजे कुल्हे ते हथ रखी चवे आओ फिजा फिजा मां बीबी तकली पई आओ फिजा इंसाफ तू कर चाचा साईं ही लफ्ज़ एड़ो आहे हिन लफ्ज़ ते मजलिस खत्म थी वेंदो आहे मुंहिंजी साइण फरमाए थी फिजा इंसाफ तू कर मिस्र जी बाज़ार में विकामण वारो यूसुफ जे आओ ख़रीद करण वारो उन जो थी याकूब जे फिजा जे मुल्ह जी कदर पया ओ फिजा इंसाफ तू कर अज तक ते मुझो बाबो जे अचण वारी मां ज़हरा या हुसैन या हुसैन या हुसैन मालक वारी पढ़ा जमाल साईं मालक वारी पढ़ा दादार मालक वारी पढ़ा फिजा इंसाफ तू कर अज तक ते मुझो एतरी देर बिहा रोइण वारो इया साइन नाइणी अख बाद बाबे जी मज़ार ते आई वॾा वॾा वैन करे चवे आ बाबा अरड़न सालन जी ज़ईफ़ मिलण आई थई या हुसैनी इहो हक़ मज़लूमन खे रोइण बाबा अरड़न सालन जी ज़ईफ़ मिलण आई थई बाबा मुंहिंजी उम्र बि ॾिसे आ मुंहिंजे मथे जा वार बि ॾिसे इहो वॾो जुमिलो आहे सैयदा जी ग़रीबीअ जो तव्हांजे घर में बि नियाणियूं आहिनि सभिनी अदादारनि जे घर में नियाणियूं आहिनि मौला तव्हांजे बच्चनि जो पर्दो सलामत रखे का को अहिड़ो मजमे मां चवंदो उथी दावा मूंखे नियाणी आहे जंहिंजी उमिरि आहे 18 साल मथे जा वार सफ़ेद हुजनि कंहिंजे घर में अहिड़ी नियाणी न हूंदी वॾी ग़रीब आहे रोइण वारो मुंहिंजी साइण बाबे जी क़बर ते वेही रही हिकड़ो भेण कयो थई बाबा वज़ा फ़क़त उमरियत न लैलिया सजनन अला गुस्नन फी सवाय ओ बाबा रात जा पखी बाबा बोले सुमीता पवल ओ बाबा मां तुझी अकेली दी जका सजी सजी रात रोई थी वगा ओ बाबा मुखे कहीं न चयो आज़रा तुझे बाबे जा वॾा अरमान मोटी आई साइण घर रोइण वारो अली के ॾिसी फरमाया या अली मां तुझे घर में अॼो की रात जी मेहमान या का घट गाल ना है अली या अली मां वसियतूं कंदमि या अली मुझो जनाज़ो रात जो खणजा या अली मुझे जनाज़े में उहे न अचन जिन मूंखे रंजायो